बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त अॻ में तालीम हासिलु कयूं, उन खां पोइ नौकिरी हासिलु कयूं। नौकिरीअ जे भाग दौड़ जे करे उमिरि जी क्रॉसिंग थी वेंदी आहे। गवर्नमेंट तरफ़ां ऐलान थी वेंदो आहे त हिन जी उमिरि वॾी थी वई, हाणे असां हिन उमिरि जा माण्हू नौकिरी में नथा खणी सघूं। जेके माण्हू नौकिरीअ जो आसरो करे वेहंदा आहिनि अक्सर उहे ई फेल वेंदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हिकिड़ो माण्हू हुयो, उहो किथे इंटरव्यू ॾियणु वियो। इंटरव्यू ॾियण खां पोइ उनखे कंपनी वारे मैनेजर चयो त तव्हांखे मां हीअ नौकिरी ॾियां थो, तव्हां मूंखे पंहिंजो ईमेल एड्रेस ॿुधायो त मां तव्हांखे जी तफ़सील ॿुधाए सघां। उन माण्हूअ उनखे मैनेजर खे ॿुधायो त मूं वटि ईमेल एड्रेस कोन्हे। हुन माण्हूअ चयो त अहिड़े दौर में तव्हां वटि ईमेल एड्रेस कोन्हे त मां तव्हांखे नौकिरी नथो ॾेई सघां। हू मायूस थी ऑफिस मां ॿाहिरि निकितो। उन जे खीसे में $10 पिया। उन माण्हूअ $10 जा वञी टमाटा ख़रीद करे हिकिड़े सुठे शाहराह ते वञी बीठो। उते वञी गाॾियूं जिते बि सिग्नल ते बीहंदियूं हुयूं त उते वञी उहो टमाटा खपाईंदो हुयो। हिकिड़े ॾींहं में हुन जा तक़रीबन $30 ठहिया। हुन सोचियो त हीअ त बहितर आहे, जेसीं ताईं मूंखे नौकिरी मिले, ईमेल जो मसइलो मुंहिंजो हल थिए त तेसीं ताईं मां हीउ कारोबार कयां। सॼे महीने में हुन एतिरा पैसा कमाया। उन साॻे सिग्नल ते माण्हू हिनखे सुञाणण लॻा। जेके बि गाॾी वारा हूंदा हुआ उहे हिन जे जवानी खे ॾिसी करे गाॾी खे ब्रेक ॾेई हिन खां टमाटा ख़रीद कंदा हुआ। इहो किसो हलंदो रहियो। ही मार्केट में, सब्ज़ी मंडी में वॾो हिकिड़ो ताजर बणिजी वियो। काफ़ी दुकान उन ख़रीद कया, काफ़ी शॉपिंग सेंटर ख़रीद कया। उन माण्हूअ शादी कई, उनखे औलाद थी। उन माण्हूअ खे ज़रूरत पेश पई त हाणे मां पंहिंजे औलाद जो स्टेट लाइफ पॉलिसी रखायां। उहो जॾहिं स्टेट लाइफ पॉलिसी रखाइण वियो त उन मैनेजर उन खां पुछा कयो त सर तव्हांजो सभु पॉलिसियूं तयारु आहिनि, तव्हां मूंखे ईमेल एड्रेस ॿुधायो त मां तव्हांखे तफ़सील मोकिले ॾियां। उन माण्हूअ ॿुधायो त मूंखे ईमेल जी ख़बर कोन्हे, ईमेल मुंहिंजी ठहियलु न आहे। मैनेजर ॾाढो हैरान थी हिनखे चयो त सर तव्हां हेॾा कारोबारी माण्हू आहियो, तव्हां ताजिर आहियो, तव्हांजा हेॾा शॉपिंग सेंटर आहिनि, तव्हांखे ईमेल जी ख़बर कोन्हे। अगरि तव्हांखे ईमेल तव्हांजी ठहियलु हुजे हा त तव्हां हिन महिल करोड़पति हुजो हा। उन माण्हूअ मैनेजर खे ॿुधायो त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, अगरि ईमेल हुजे हा त मां करोड़पति हुजां हा, मूं वटि हिन महिल ईमेल कोन्हे, मां अरबपति आहियां। त दुनिया में 80% माण्हू जेके बि आहिनि उहे वॾा कारोबारी आहिनि। उन्हनि माण्हुनि स्कूल जो मुंहुं बि नाहे ॾिठो। जिन जा बि इरादा मज़बूत हूंदा आहिनि उहे ई आसमान खे वञी छुहंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे मंज़िल ते पहुचंदा आहिनि। तव्हां बि पंहिंजा इरादा मज़बूत कोई कारोबार करणु चाहियो था, उनखे घटि न सम्झो। छो जो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि कारोबार कयो, वापारु कयो। तव्हां बि कारोबार कयो, पंहिंजी तरक़ी हासिलु कयो।